हरियाणीपुर रिपोर्टर मदद अली सोलंकी हिंगोरसा थाणे जे अदर ॻोठ बाला सिठार सामे 10 मुहर्रम हराम जे ॾींहं ते शरपसंदनि पारां एसएचओ हिंगोरसा ग़ुलाम मोहम्मद बोज़दार जे साम्हूं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा ताबूत ऐं ज़री मुबारक शहीद कया विया ऐं मोमिननि सां बदकलामी कई वई, जंहिंखां पोइ मोमिननि पंहिंजो रूट बंदि करे वेठा रहिया, जिन सां डीएसपी गंबड़ ऐं एसएचओ हिंगोरसा ग़ुलाम मोहम्मद बोज़दार, एसएचओ राणीपुर जब्बार मेमन, एसएचओ बच्चल काज़ी मोमिननि सां ॻाल्हाइण लाइ पहुता, जंहिंमें डीएसपी गंबड़ मोमिननि सां वाइदो कयो त तव्हां रूट रवानो करियो, मूं सां हिंगोरसा थाणे ते हलो त अव्हां जी एफआईआर दाख़िल करे उन्हनि शरपसंदनि खे गिरफ़्तार कयूं था, पर अफ़सोस जो हिन वक़्त ताईं का बि एफआईआर दाख़िल न थी सघी आहे, न ई जवाबदार गिरफ़्तार थी सघिया आहिनि। पुलिस बाज़रनि सां भिट बणियल आहे, जेसिताईं डीआईजी सखर एसएसपी खैरपुर खे जल्द हिन मामले जो नोटिस वठणु घुरिजे। यार